अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व असहाबिहि अजमाइन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब्बह लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, मौजूद हाज़रीन, मारूज़ात पेश करण खां अॻु में मां देर सां अचण, ताख़ीर सां अचण जी माज़रत कंदे अव्हांखे मुबारकूं थो ॾियां जो अल्लाह ताला अव्हां में ईमानी जज़्बो पैदा फरमायो आहे जो अहिड़ी रहमत ऐं बरकत भरी गरजाणी में अची एतिरे अंदाज़ में जमा थिया आहियो। दुआ है अल्लाह ताला अव्हां समूरनि जो गॾु थियणु ऐं मुंतज़मीन हज़रात जो इंतज़ाम करणु, मोहतरमुल मक़ाम वाजिबुल एहतराम जनाब हाफ़िज़ साहब जो तरावीह नमाज में सॼो क़ुरान शरीफ़ पढ़ी पूरो फरमाइणु शल पंहिंजे फज़ल ऐं करम सां क़बूल फरमाए। हीअ अल्लाह ताला जे करीमी ऐं रहीमी जो ख़ासि महीनो शुमार कयो वेंदो आहे। हिकु हिकु रमज़ान शरीफ़ जे ॾींहुं, हिकु हिकु रमज़ान शरीफ़ जे राति एतिरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती ऐं उम्मतियाणियूं बश्क जी जन्नती बणिबा आहिनि जेतिरा सॼे साल में बश्क जी जन्नती बणिबा आहिनि, अञा बि वधीक। रमज़ान शरीफ़ जे ॾींहंनि जहिड़ा वरी ईंदड़ सॼे साल में ॾींहं ईंदड़ रमज़ान शरीफ़ ताईं न थी सघंदा। रमज़ान शरीफ़ जे रातिनि जहिड़ियूं वरी सॼे साल में रातियूं न थी सघंदियूं। का ख़बर कान्हे त ईंदड़ रमज़ान शरीफ़ ताईं केतिरनि जी हयाती हूंदी, कहिड़नि जी न हूंदी। मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे हिन रमज़ान शरीफ़ जे भलारनि ॾींहंनि मां ऐं भलारनि रातिनि मां फैज़याब बणाए ऐं असां सभिनी खे रहमत सां ऐं मग़फ़िरत सां ऐं बरकत सां मालामाल फरमाए ऐं आलम इस्लाम जे मुस्लमाननि ते पंहिंजे फज़ल ऐं करम सां हिन माह मुबारक जे हवाले सां मेहर जी नज़र फरमाए। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो शहर रमज़ान अल्लज़ी
उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। पूरे साल जे महीननि मां नुमायान अंदाज में नालेवार इन रहमत वारे, इन बरकत वारे, इन हिदायत ऐं नूरानियत वारे क़ुरान मजीद में अहिड़े क़िस्म जी तारीफ़ ऐं वाखाण थियल न आहे जहिड़ी तरह नालेवार रमज़ान शरीफ़ जी अल्लाह ताला तारीफ़ करण फरमाई आहे। फितरी तौर ते दुनिया जे मुसलमाननि में रमज़ान शरीफ़ जे नुमायान थियण सां उहा ख़ुशी नज़र ईंदी आहे, उहा चेहरनि मुबारकनि ते नूरानियत जी रोज़नि जे हवाले सां झलक नज़र ईंदी आहे जेका पूरे साल जे महीननि में कंहिं बि शख़्स जे चेहरे मुबारक में ख़ुशी या नूरानियत जी झलक नज़र न ईंदी, उहा हिन मुबारक महीने में अल्लाह से नुमायान फरमाईंदो आहे। इहा हिकिड़ी फितरी ॻाल्हि आहे। वाह जो मुसलमान खे रमज़ान शरीफ़ जो हया, वाह जो मुसलमान रमज़ान शरीफ़ में सहरीअ जे लाइ उथंदा आहिनि, वाह जो आलम इस्लाम जा मुसलमान रमज़ान शरीफ़ जे इफ्तार जे वक़्तु ख़ालिक़े काइनात जो हया ऐं ख़ौफ़ ऐं भउ कंदा आहिनि। जो तोड़े बिरह जी बुख हुजे, तोड़े दिले पाणी पीअण जी उञ हुजे, तॾहिं बि बांगे जे बांग में मुसलमाननि जो इंतज़ारु हूंदो आहे त जेतिरी बि तकलीफ़ उञ बुख जी अचे बर्दाश्त कबी, पर जेसिताईं गुरूब आफ़्ताब न थींदो, सिज लथे जी बांग चवण वारो बांगो बांग न चवंदो, तेसिताईं हिन खाइण पीअण वारनि चीज़ुनि जे वेझो हथ ई वेझो मुसलमान न आणींदो। इहा वॾी ॻाल्हि आहे। इन करे फरमायो वियो आहे त हीउ रमज़ान मुबारक अल्लाह ताला जे वहदानियत जे सम्झण ऐं सुञाण वारो महीनो मुबारक आहे। इलाहुल आलमीन जे उलूहियत ऐं हाकिमियत जे सम्झण ऐं सुञाण वारो महीनो आहे त रमज़ान शरीफ़ आहे। हूअं त हर ॾींहं जो सिज उभरणु ऐं हर ॾींहं जे सिज जो लहणु अल्लाह साईं जे वहदानियत जो शाहिद आहे। हर राति जो राति जे सूरत में ज़ाहिर थियणु, हर ॾींहं जो ॾींहं जे सूरत में ज़ाहिर थियणु अल्लाह जे हिकिड़ाई जो शाहिद आहे। पर वाह जो अल्लाह जे हिकिड़ाई जे लाइ जी सिहरी ऐं रमज़ान शरीफ़ जो इफ्तार मग़लूब दिमाग़ इंसान, ग़बी इंसान खे बि तौहीद जे लाइ वॾे में वॾे दलील जो कमु ॾेई रहियो आहे, वॾे में वॾो सबूत मिली थो वञे। इहो केरु आहे जंहिंजे हुकुम ते सॼी दुनिया जागी थी पए? जवाबु अंदरि खां मिलंदो त इहो अल्लाह रब्बुल आलमीन ख़ालिक़। इफ्तार जे टाइम ते वञा जे लाइ हर क़िस्म जी मशरूबात दस्तरखाने ते मौजूद आहे। बुखायल जे लाइ
हर क़िस्म जी खाइण वारी शइ इफ़्तार जे दस्तरखाने ते मौजूदु आहे। हर कंहिं जा हथ रुकियल आहिनि। गबी दिमाग़ वारे खे बि इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त इहा कहिड़ी ताक़त वारी हस्ती आहे, इहो केॾो वॾो ताक़त वारो साईं आहे जंहिंजो एॾो रोब आहे, जंहिंजी एॾी दाशत आहे, जंहिंजी एॾी हैबत आहे जो कंहिं बुखे खे हथ खे करण जी ताक़त नथी थिए, कंहिं उन खे गिलास पाणी पीअण जे तरफ़ ध्यानु ई नथो थिए, जुरत ई नथी थिए। इहो हिकिड़ो ई साईं आहे जंहिंजे दरवाज़े ते सॼी दुनिया सलामी आहे। गबी दिमाग़ वारो बि तौहीद सम्झी वेंदो रमज़ान जे महीने। वाह जो रमज़ान शरीफ़ जी कैफ़ियत आहे। ॿिया त घणा ई रमज़ान शरीफ़ जा फ़ाइदा आहिनि जे मां बयान वेही कयां त सॼी राति गुज़री वञे। ओ कलमे शरीफ़ पढ़ण वारो अञा के ॾींहं के रातियूं रमज़ान शरीफ़ जूं पुठिते आहिनि। जल्दी जल्दी रमज़ान शरीफ़ जे फैज़ मां मुस्तफ़ी थियण जे लाइ पंहिंजा ॾींहं सकार था कयो। रोज़े वारी बात सां, निमाज़ वारी बात सां, रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद जी तिलावत वारी बात सां, अल्लाह जे नाले जी ज़िक्र वारी बात सां, सखावत वारी बात सां अञा काफ़ी रातियूं रमज़ान शरीफ़ जूं पुठिते आहिनि। वरी ईंदड़ रमज़ान ताईं हयाती हुजे अलाए न हुजे। वाह जो रमज़ान शरीफ़ जे रातिनि में जागण वारे जी रब रहमान पंहिंजी रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद में वाखाण ऐं तारीफ़ ऐं नेकी बयान फरमाई आहे। फरमाया अल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। वाह जो ये पहलवान मोमिन आहिनि। वाह जो वॾे ईमान वारियूं ये ईमान वारियूं मायूं आहिनि जेके पंहिंजूं रातियूं गुज़ारनि था पर अल्लाह साईं जे सजदनि में, अल्लाह साईं जे दुआनि में, अल्लाह साईं जे क़ुरान मजीद जे तिलावत ऐं ज़िक्र अज़कार में कूद ऐं क़याम में अल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। बारकू जिन उफ़ाज़ किराम खे जिन क़ुरान शरीफ़ खे जीअं में जायूं ॾेई पाण खे रहमत जो हक़दार बणाए छॾियो। मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे नबीअ साईं, मुंहिंजे पैगंबर साईं फरमायो जंहिंजे सीननि में रहमत ऐं बरकत वारे क़ुरान शरीफ़ जी अमानत हूंदी, तोड़े निंड पिया हूंदा तॾहिं बि क़ुरान मजीद जे हवाले सां उन्हनि जे मथां ख़ुदा जी रहमत जो मींहुं वसंदो ई वसंदो रहंदो। सरापा रहमत फरमातो नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमह मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मोमिनीन। ईमान वारो तव्हांजी रूह खे राहत, तव्हांजे ईमान खे तरो ताज़ा करण वारी दुनिया में सुखड़ी आहे त ही क़ुरान शरीफ़ आहे। भॼी अचो क़ुरान मजीद जे वेझो, बचड़ा आलम कयो, न्याणियूं आलमियाणियूं कयो, बचड़ा हाफ़िज़ कयो, पुटड़ा हाफ़िज़ कयो, हाफ़िज़ न्याणियूं बि हाफ़िज़ियाणियूं कयो। फरमातो वातसिमू बिल्लाहि हुवा मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर।
मां हिन जलसे जे हवाले सां 21 रमज़ान शरीफ़ जे रात जे हवाले सां आलम इस्लाम जे हिफ़ाज़ इकराम जे लाइ दुआ ख़ैर करायो आहे त अञा वधीक रब साईं हिननि जे सीने खे क़ुरान जे नूर सां रोशन फरमाए ऐं वधीक क़ुरान मजीद जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं इन्हनि जूं ख़िदमतूं अल्लाह साईं शल क़बूल फरमाए। जेके मुसलनि जो सींगार बणिजी मस्जिदनि में जमात खे सॼो क़ुरान शरीफ़ यादि पढ़ी तरावी नमाज़ में ॿुधाए सॼे क़ुरान जे सवाब जो लाइक़ ऐं मुस्तहिक़ बणाए था विझनि। अॼोकी ई राति जे हाफ़िज़ सगोरे हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुरान शरीफ़ खे पढ़ी पूरो करणु फरमायो। हाणे जेतिरो उन क़ुरान मजीद जे पढ़ण वारे हाफ़िज़ साहब खे ख़ालिक़े काइनात जे ख़ज़ाने मां सवाब नसीब थींदो ओतिरो सॼो क़ुरान शरीफ़ बि ॿुधण वारी जमात खे बि सवाब नसीब थींदो। अल्लाह साईं वटि सवाब जा खज़ाना आहिनि, लप चुगो त न आहे त ख़ाल महसूस थींदो। सभु ॾाढा चओ त अल्लाह साईं खज़ाननि जो मालिक आहे। चओ इज़त जा खज़ाना, माल जा खज़ाना, औलाद जा खज़ाना, रहमत जा खज़ाना, सवाब जा बरकतुनि जा खज़ाना। क़ुरान मजीद जे दामन खे चिमण वारनि खे मुबारकूं ॾींदे फरमायां लहुम मग़फ़िरतुं व रिज़्क़ुन करीम। माफ़ियूं बि नसीब कंदो मान, जन्नत बि नसीब कंदो मान। हे तव्हांजे माफ़ियुनि जो महीनो आहे। हे क़ुरान शरीफ़ तव्हांजे माफ़ी जो ज़रियो आहे। गुनाहगार हुअं सां तव्हां सभई असांखे ज़रूरत आहे माफ़ी जी। चओ माफ़ी जी सॾु करे अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। ख़ालिस रब जे तौबा कयो, दिलि सां तौबा सॾु कयनि रब साईं ऐं ईमान वारो मां ॾाढो रहीम आहियां, तव्हांजे लाइ ॾाढो करीम आहियां, मां रहम राहिमीन आहियां। जल्दी तौबा पढ़ो त मां तव्हांखे माफ़ी ॾेई छॾियां। हिकिड़े उठ विञाइण वारे नबी साईं खां दुआ घुराई, साईं मुंहिंजो उठ विञाइजी वियो आहे अहिड़े बयाबान में, दुआ त घुरो मां कीअं सवारी खां सवाइ पंहिंजो वक़्तु गुज़ारियो। पाण फरमायूं जेकॾहिं तोखे दुआ जी बरकत सां बतौर मोइज़े जी उठ मिली पए जेको तुंहिंजो हेॾे होॾे हलियो वियो आहे, केतिरी ख़ुशी थींदई। चईसीं बसि इन खां मथे ॿी कहिड़ी ख़ुशी आहे जो पहाड़ी इलाइक़े में मां कीअं पंधु करे सघंदुसि, मुंहिंजा पेर लिपजी पवंदा। मां माज़ूर माण्हू, मां ज़ईफ़ माण्हू, मां कमज़ोर माण्हू, मां हीणो माण्हू लभी पए त मुंहिंजे लाइ अलाए छा थी पवंदो। नबी साईं फरमायो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे तो उठ विञाइण वारे खे जेको उठ लभण खां जेतिरी ख़ुशी जेका थींदी इन खां वधीक अल्लाह साईं खे उन बाने जे तौबा करण वक़्तु ख़ुशी थींदी आहे जेको पंहिंजे रब जे दरबार में अची पाण खे गुनाहगार जी हैसियत में पेश करे रब जे तौबा पढ़ंदो आहे। ॾाढी तव्हांजी रब साईं तोखे तौबा वणे थी। छो त असां तव्हां गुनाहगार तव्हां ई आहियूं। तो हिकिड़ो ई तबिको आहे दुनिया में पैगंबरनि ऐं रसूलनि अलैहिस्सलाम जो जेके ग़लतियुनि ऐं गुनाहनि खां पाक हुजनि, मासूम हुजनि, जिन जा जिस्मानी उज़वात गुनाहनि खां पाक पर अंदर बि गुनाहनि जे ख़्यालनि ऐं ख़्वाबनि खां पाक। सभु जो नबी सगोरा ज़ाहिरी बि पाक हूंदा आहिनि त बातिनी बि पाक हूंदा आहिनि। ख़्याल ऐं फ़िक्र ऐं सौदा बि गुनाहनि जा नबीअनि में पैदा न थींदा। ऐं असांजो आका साईं असांजो महबूब रहनुमा रहमतुल्लाह आलमीन जे लक़ब वारो साईं मोहतरमा आमना जो लाल त पाकनि जो बि सरदार आहे।
जहिड़ी तरह असांजे आका साईं खे अल्लाह ताला नूर ने नर ने खाकिन दी सरदारी नसीब फरमाई आहे, अहिड़ी तरह अल्लाह ताला सखिन दी सरदारी, सूंह भरन दी सरदारी, पाकन दी सरदारी भी नसीब फरमाई आहे। बाक़ी तो सब असां गुनहगार आहियूं। कुरान मजीद में फरमाया तो इल्ला मन ताब व आमन व अमिल सालिहा फअसा अन यकून मिनल मुफ्लिहीन। ओ कामयाबी जी उम्मीद रखण वारो, सोन जे महलातन जे वारी जन्नत जी उम्मीद रखण वारो, जल्दी जल्दी पंहिंजे पालनहार जे दरबार में हाज़िर थियो, जल्दी जल्दी पंहिंजे गलत नए गुनाहनि ते पिशेमान थियो, जल्दी जल्दी तौबा ताब थियो त तव्हांखे सोन जे मालन वारी जन्नत मुफ़्त में नसीब थी वञे। पाण फरमायाई इल्ला मन ताब व आमन व अमिल सालिहा फअसा अन यकून मिनल मुफ्लिहीन। खुश नसीब आहिनि जेके हिन आशरे में एतिका में वेहनि था, जेके न वेही सघिया हो कल्ह तो अॼु जेके अञा सौदान में हो हाणे बि वेहो। ॿियनि खे नसीब थिए या न थिए, एतिका में वेहण वारनि खे लैलतुल क़दर जी बरकत नसीब थी वेंदी। लैलतुल क़दर वारी रात उहा इज़त वारी रात आहे, लैलतुल क़दर वारी रात उहा फज़ीलत वारी रात आहे, लैलतुल क़दर वारी रात उहा सवाबनि वारी रात आहे जो 83 सालनि जी इबादत ताराज़ूअ जे हिकिड़े पुड़ में विझे, हेॾो लैलतुल क़दर जे हिकिड़ी रात वारी इबादत ताराज़ूअ जे ॿिए पुड़ में विझी तौर कजे त 83 सालनि जे रात ॾींहंनि जे इबादत खां हिकिड़ी रात लैलतुल क़दर वारी जी इबादत जो सवाब वधीक थी पए। खैरु मिन अल्फ शहर, या सादरा अल्फ शहर माना 1000 महीना, 1000 महीननि जे इबादत खां हिकिड़ी रात जो सवाब मथे आहे जंहिंजो नालो लैलतुल क़दर आहे, जेका हिन आख़िरी अशरे जी में थियणी आहे, जंहिंजी वाखाण कंदे तारीफ़ कंदे और फज़ीलत बयान कंदे अल्लाह ताला फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम सलामुन हिया हत्ता मतलइल फज्र। छा कयूं जहिड़ा रूह तेरा ख़त्म, जहिड़ा असां ॿुधाइण वारा तेरा तव्हां ॿुधण वारा। असर थिए छा ते? जे नालो खणजे साज़ गाने वारे गुनाह जो,
तो घर घर में टीवियूं ऐं डिशूं लॻियूं पियूं आहिनि, जंहिंजो नालो इज़त सां मिटिया रखियो वियो आहे। माना आहे तो नालो बाहि जे तनूर वांगुरु घर ग़रीबनि अमीरनि जा जली रहिया आहिनि। 24 कलाक साध जो आवाज़ थो गूंजे, जे साध जे मथां मुंहिंजे प्यारे पैगंबर, मुंहिंजे प्यारे रसूल, मुंहिंजे महबूब रहनुमा पंहिंजे नबूअत वारे ज़ुबान मुबारक सां फतवा ॾियणु फरमाईंदे फरमायो त साध जे आवाज़ जे मथां लानत ई लानत आहे, लानत ई लानत आहे, लानत ई लानत आहे। सॼो साथ नथा मुड़नि मुस्लमान, हे महीनो बि नथा मुड़नि। कैंसर जी बीमारी चिमड़ी वई, लाइलाज मर्ज़ मुब्तला थी वियासीं। तव्हांखे मां सलाम थो कयां जो तव्हां पंहिंजे ईमानी जज़्बे जे आधार ते हिन वक़्त ते इंतज़ार करणु फरमायो, रोडनि ते बीठल बि मोटी आयो, पर हुन पासे ॾे था नज़र कयूं त वॾे में वॾो सदमो थो पहुचे। अॻे ज़माने में जहिड़ी तरह दुनिया जे मुसलमाननि जूं दिलियूं हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुर जे नूर सां चमकंदियूं हुयूं, हाणे के मुसलमाननि जूं दिलियूं वरी साध गाने जे लानत सां कारियूं लॻियूं पियूं आहिनि। आसमान ज़मीन जो फ़र्क़ु। जे ॻाल्हि कजे उरियानी वारे गुनाह जी, त सभिनी जूं मार भेनर रमणियूं न्याणियूं बेपर्दे नज़र थियूं अचनि, इला माशा अल्लाह के चंद माण्हू हूंदा जंहिंजे घर में पर्दो हूंदो। तरक़ीअ जो ज़मानो आहे, ग़रीब जो ज़मानो आहे, माली बुहरान आहे, 100 बहाना तलाश कयूं मुस्लमान वेठो आहे। असां छा कयूं? ख़बर नथी पए त वाइज़ करण वारा वाइज़ करण कहिड़े इरादे सां था अचनि, ख़बर नथी पए त वाइज़ ॿुधण वारा वाइज़ ॿुधण कहिड़े इरादे सां था अचनि। असां त उन हयादार नबी जा उम्मती आहियूं, ओ जंहिंजे घर जे दरवाज़े ते माज़ूर सहाबी सगोरो अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम अची बीठो, जंहिंजी दरवाज़ो खड़कायोसीं, इजाज़त ॾियो त मां रहमत ऐं बरकत वारे क़ुर जो सबक़ पढ़णु अचां। ऐं उन टाइम ते साईं जे बीबियुनि मां बाज़ बीबियूं सगोरियूं मोमिननि जूं माहिर मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे महबूब रहनुमा, मुंहिंजे नबी साईं सां हुजरे में गॾु वेठल आहिनि। जल्दी जल्दी हुकुम फरमायूं त तव्हां घर मां हुजरे मां निकिरी वञो। जो माज़ूर साहब वीचारो दरवाज़े ते आयो आहे, मां हुनखे घणो बिहार पिस नथो कयां। बीबी सगोरियुनि जूं फरमाइनि, मोमिननि जूं माहिर जूं फरमाइनि, साईं हू त माज़ूर आहे, असांखे छा ॾिसंदो। असां बि भित में मुंहुं करे परे मुंहुं करे थी वियूं। पाण फरमायूं मां हयादारनि जो सरदार आहियां, जेसिताईं तव्हां मुंहिंजूं बीबियूं तोड़े सॼी दुनिया जे मोमिननि जूं माहिर हो ये हुजरो ऐं कोठी खाली न कंदो, तेसिताईं मां माज़ूर खे बि अंदरि अचण जी इजाज़त न ॾींदुसि। अफ़सोस सां चवणो थो पए त एॾे हयादार नबीअ जा उम्मती थी बेपर्दे थी पिया आहियूं। जेकॾहिं असां पर्दे जी ॻाल्हि था वेही करे कचहरी में वाइज़ में कयूं त सभिनी जो वांगण जहिड़ो बूथो थो थी वञे। हर को असां रुसी थो वञे, हिक ॿिए जे चेहरनि में निहारे असांखे टोंकनि सां ठठोलनि सां था कनि त मौलवियुनि जे घर में खाई अचूं। मां जेकॾहिं फलाणी न्याणी खे फलाणी नौकिरी न वठी ॾियां हा, फलाणी न्याणी खे फलाणी नौकिरी न वठी ॾियां हा, फलाणी न्याणी फलाणे कम सां न रहिया त मुंहिंजो घर कीअं हले हा। और न्याणियुनि जे ज़रिए रोज़ी कमाइण वारो तव्हां ग़लति फहमी में हो रोज़ी ॾियण वारे त फरमायो मां मिन
दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। अल्लाह फरमा के पंहिंजी ज़ात जो कसम जेकॾहिं तव्हां मूंखे पंहिंजो पैदा करणु सम्झो था त मां पैदा करण खां अॻु में तव्हांजे पालण जो ज़िम्मो खयो आहे। छड़ो तव्हां न जीत जरासीम किवलियूं माकोड़ा पखी परंदा गॾा घोड़ा जाबलू मखलूकात जंगल वारी मखलूकात ॿाहिरी मखलूकात छड़ो तव्हां त न आहियो। इहा उन जी रुबूबियत आहे जो हर कंहिंखे पंहिंजे हैसियत मुताबिक़ रोज़ी रसणींदो थो रहे मुनासिबत जे आधार ते फर्स्ट क्लास हिकिड़ो कूनर कुत्र जो तयारु करे उनमें बहितरीन आमण विझी खड़ विझी ककड़ा विझी कंहिं इंसान जे अॻितो रखिजे घणा लुकमा खाईंदो। दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा मां ई दुनिया जो रब्बुल आलमीन हां हर कंहिंखे हैसियत मुताबिक़ रोज़ी मां ई ॾींदो थो रहां। पखियुनि खे पखियुनि जे हैसियत अंदाज़ मुताबिक़ जानवरनि खे जानवरनि जे अंदाज़ मुताबिक़ जेका हुननि खे मुनासिबत ते खुराक हुजे बकरीअ जी मुनासिबत ते बकरीअ खे खुराक रिढ जे मुनासिबत ते रिढ खे खुराक मेंह जे मुनासिबत ते मेंह खे खुराक गऊं जे मुनासिबत ते गऊं खे खुराक उठ जे मुनासिबत ते उठ खे खुराक हाथीअ जे मुनासिबत ते हाथीअ खे खुराक पखीअ जे मुनासिबत ते पखीअ खे खुराक किविल जे मुनासिबत खे किविल खे खुराक ओ उॾह जे मुनासिबत ते उॾह खे खुराक माण्हू जे मुनासिबत ते वरी माण्हुनि खे खुराक नसीब कंदो थो रहे। बकरनि रिढनि वारी खुराक मेंहूं ऐं गऊं त न खाइनि मेंहनि ऐं गऊं वारी खुराक बकरियूं रिढियूं त न खाइनि थोरे जानवर मेंहनि रिढनि ऐं बकरियुनि वारी खुराक पखी त न खाईंदा पखियुनि ऐं जानवरनि वारी खुराक किवलियूं ऐं माकुड़ा त न खाईंदियूं। वाह जो हुननि जो दस्तरखानो कुशादो आहे ऐं वाह जो पालनहार हुजण जी हुन में कुवत आहे। बहाना करे पंहिंजूं नियाणियूं बेपर्दे था कयूं बहाना करे ईमान जी कमज़ोरी ज़ाहिर करे तव्हां सां त उन हयादार नबी जा उम्मतियूं जो अंधरे खे बि इजाज़त तेसिताईं नथी मिले जेसिताईं नबी जूं घर वारियूं नबी जी उन उजरे मां न उथनि। साज़गाने जे पासे ॾऊं हीअ हाल आहे जो घर को ख़ाली कोन्हे हर कंहिंखे मीडिया जी ज़रूरत आहे हर को वज़ीर आला थियण जे उमेदनि में आहे हर को गवर्नर थियण जे उमेदनि में आहे। हर कंहिंखे विफाक़ी वज़ीर थियण जी उमेद आहे हर कंहिंखे सूबाई वज़ीर थियण जी उमेद आहे सियासी लीडर पुट आहे हिनखे मीडिया जी सख़्त ज़रूरत आहे। पंहिंजूं दिलियूं बीमार करे छॾियूंसीं अॼु डिप्रेशन जा डॉक्टर सभिनी डॉक्टरनि खां पैसा घणा था कमाइनि घणी मीडिया ॾिसण जे करे हर माण्हू डिप्रेशन जो मरीज़ आहे दिमाग़ चकराइजी विया आहिनि दिलियूं परेशान थी वियूं आहिनि सोदान जो हर को मरीज़ थी वियो आहे। मीडिया 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 लॻी पई आहे छा मीडिया में आहे मीडिया में खून आहिनि मीडिया में धाड़ा आहिनि मीडिया में ओरियानी आहे मीडिया में फहाशी आहे मीडिया में गलीज़ औरतूं ॿिनि रुपयनि ते विकामण वारियूं नाच कंदे नज़र थियूं अचनि। किराए वारियूं मायूं 5 रुपयनि ते कमाइण खां पंहिंजे उरियानी खे साहिर कयूं बीठियूं आहिनि उन्हनि तव्हांखे मुसखर करे दिलि ऐं दिमाग़ जो मरीज़ बणाए छॾियो। वाइड़ाइप असांजे ज़हन में अची वई चेहरनि मोरनि खां हली वियूं रस्तनि ते माण्हू आङुरियूं ॻणींदा था वतनि रस्तनि ते कागज़ ॿेड़ींदा था वतनि शूशट भरींदा था वतनि
ॾींहं त सॼो साज़ गाने जे गुंजर में गुज़री वियो, पर रातियूं बि गरी वियूं। अॻे नाचूं खे नाचूं चइबो हो, अॻे कंजरीअ खे कंजरी चइबी हुई। असां कननि सां इहे लफ़्ज़ ॿुधासीं कंजरी आई आहे, असां इहे कननि सां लफ़्ज़ ॿुधासीं नाचूं आया आहिनि। हाणे उन्हनि खे शरीफ़नि जो लक़ब ॾेई फनकार चयो थो वञे। लखनि रुपयनि जूं उन्हनि कैस्टूं थियूं भरजनि। म्यूज़िक सेंटर वारनि जो बाक़ाइदे गुज़र सफ़र इन फनकारनि ते आहे। वॾा वॾी दौलत था कमाइनि। इन रुझान खे ॾिसी घणे में घणा माण्हू फनकार थियण जे लाइ संदरा ॿधी बीह रहिया आहिनि। माना हालात न रखंदुसि। अॻे घणे में घणा माण्हू कारी साहब थींदा हुआ, घणे में घणा माण्हू हाफ़िज़ साहब थींदा हुआ, घणे में घणा माण्हू आलिम सगोरा थींदा हुआ। जो मुंहिंजे प्यारे रसूल जी फतवा, मुंहिंजे प्यारे नबीअ जी फतवा इहा आहे त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह। तव्हां समूरनि मां भले में भलो हुआ जेको क़ुरान शरीफ़ पढ़े ऐं ॿियनि खे बि क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदो ॿुधाईंदो रहे। जो मुंहिंजे आका साईं मुंहिंजे नबीअ साईं जी फतवा हदीसुनि किताबनि में मौजूदु आहे। उलमा वरसतुल अंबिया, 1,24,000 पैगंबरनि जा वारिस फनकार न आहिनि। 1,24,000 मासूमनि जा वारिस ॻाइणा वॼाइणा न आहिनि। हा 1,24,000 पैगंबरनि जा वारिस ऐं नाइब आहिनि त क़ुरान शरीफ़ जा आलिम सगोरा आहिनि। माण्हुनि जो रुझान इन पासे नबूअत जी फतवा जी वॾी अहमियत आहे। हाणे असांजे लाइ वाइद जो माहौल महदूद थी वियो आहे। असां खुलियल तकरीर कंहिं बि मौज़ू ते नथा करे सघूं। हाणे तव्हां सभु खिलण लाइ आया हो त बुश खे केतिरियूं गारियूं थियूं मिलनि, टूनी बिलेर खे केतिरियूं गारियूं थियूं मिलनि। पंहिंजे नफ़्स में असां नथा न गिरेबान में हो त हूअं ई मलून आहिनि। जेतिरी बि लानत कयूं उहा थोरी आहे, हुननि खे जाइ बचियल कान्हे जो असां हुनजी लानत जो ज़रो उछले सघूं। ज़रो ज़रो हुननि जो वार वार लानत सां भरे पियो आहे। अबसर नास में नज़र इला अयूबी, असां सभिनी मूं दानश्वर उहो आहे जंहिंजी नबी साईं नेकी कई आहे, जेको पंहिंजा ऐब ॾिसी उन्हनि खे सुधारण जी कोशिशि करे। मुंहिंजी बेपर्दगी कीअं वञे घर मां, इन ते सोचिजे। मुंहिंजे घर मां साज़ गाने जी लानत कीअं वञे, इन ते सोचिजे। मुंहिंजे घर में क़ुरान मजीद जी रहमत वारी बारिश कीअं बरसे, इन ते वेही सोचिजे। मुंहिंजा बचड़ा पुट ऐं न्याणियूं कॾहिं हाफ़िज़ साहब थींदा, कॾहिं कारी साहब थींदा, कॾहिं आलमियाणियूं थींदियूं, कॾहिं आलमा थींदियूं। इन ते वेही सोचिजे। कीअं व्याज खाइण खां बचिजे, रिश्वत खाइण खां कीअं बचिजे। अॻे व्याज खे व्याज सॾियो वेंदो हो, हाणे उन खे वरी पैराफट था सॾनि। मुहज़ब लफ़्ज़ जे नफ़रत दूर थी। व्याज हर कुझु चवंदो हराम आहे त भई व्याज न आहे, हे पैराफट। ख़ल्क़ सां त ठगियूं, पर ख़ालिक़ सां बि। और दुनिया जा माण्हू का बि असां तव्हांजी ठगी अल्लाह रब्बुल आलमीन सां न हली सघंदी, जो हो दिलनि जा राज़ बि ॼाणंदो आहे। रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद में फरमाया आलिमुल ग़ैबि वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। ऐसा तो किथा कयो जेको दिलनि जा राज़ ॼाणे थो, जेको ग़ैब दान आहे, असां बहाना था कयूं। फरमाया तो अलीमुम बिज़ातिस सुदूर। अहिड़ी ॻाल्हि आहे सीक्रेट ऐं राज़ वारी जो ज़बान सां नथो कढी सघे। साम्ही पियो थो दिलि में साम्ही, पर मां वरी उहो तुंहिंजो साईं आहियां जो अलीमुम बिज़ातिस सुदूर, जंहिंखे दिलि में साम्भियो थी, मां उन दिलि वारी साम्भियल ॻाल्हि खे बि ॼाणां थो।
मुंहिंजा दोस्त नाज़ुक दौर तमामु वेझो आयो आहे तव्हां असां पाण खे जल्दी सुधारण जी कोशिशि कयूं त वरी कामयाबी जो दौर असांखे नसीब थिए छो त हिकिड़ो दौर उहो ईंदो जो सॼी दुनिया जे मथां नबी साईं जो दीन ग़ालिब थींदो उन दौर जा असां मुंतज़िर आहियूं पर अफ़सोस सां चवणो थो पए त निमाज़नि जूं बि बरकतूं विञाए छॾियूं बेदीननि दीनदारनि जा बि रस्ता रोके छॾिया जाहिल आलमनि जे लाइ बि रुकावट बणिजी बीह रहिया सुकनि जे आवा में सावा बि सड़ी विया छा थी वियो आहे जो असां निमाज़ नथा क़ाइमु कयूं छा थी वियो आहे जो असां सखावत वारो हथु तंग करे छॾियोसीं तव्हांखे ख़बर हूंदी आलमनि सां तव्हांजो तालुकात हाजी साहब जो तेसिताईं हज ई क़बूल न आहे जेसिताईं निमाज़ जो पाबंद न आहे अॼु वियो हज ते निमाज़ न पढ़ी जो हज ई न थियुसि हज जे फर्ज़ खां त वधीक निमाज़ जो फर्ज़ आहे हज जा अरकान पूरा थो करे निमाज़ जो फर्ज़ नथो पढ़े जहिड़ो वियो तहिड़ो न वियो साॻी तरह रोज़ात जो रोज़ो बि निमाज़ सां थो वास्तो रखे निमाज़ नथो पढ़े रोज़ो रखे थो ॼणो रखे ई न त ईअं फरमायो छो तरावी निमाज़ को नथो पढ़े तॾहिं बि आसमान ऐं ज़मीन जे विच में रोज़ात जो रोज़ो टंगियो पियो हूंदो अलाह वटि इहो क़बूलियत जो शरफ़ासो लॻंदो हे जेको सुबुह जी निमाज़ जो फर्ज़ नथो पढ़े हे जेको ज़ोहर जी निमाज़ जो फर्ज़ नथो पढ़े हे जेको असर जी निमाज़ जो फर्ज़ नथो पढ़े हे जेको मग़रिब ऐं इशा जी निमाज़ जो फर्ज़ नथो पढ़े हिन जे रोज़े जो छा हाल हूंदो असां कीअं पंहिंजा मुस्लमान भाइर भेनर निमाज़ी कयूं असां पंहिंजे गिरेबान में निहारे पाण खे पाण मयार था ॾियूं त असां पाण में एतिरो कमाल पैदा न करे सघिया आहियूं जो असां पूरे जा पूरा मुस्लमान भाइर ऐं पूरी जूं पूरी मुस्लमान भेनर निमाज़ जूं पाबंद बणाए सघूं इहा असांजी कमज़ोरी आहे असांखे वसायल कोन्हनि असांजे हुकुमनि जी अर्ज़ु करण जी ॿुधण वारनि जी दिलनि में हैसियत कान्हे हुकुमरान तबिको इन पासे मुतवजो कोन्हे सुकनि जी आवाज़ में सावा बि सड़नि था पिया इहे ॾुकर जी आफ़त इहे बीमारियुनि जूं आफ़तूं हाणे होॾे हिकिड़ो चमड़ा निकिता आहिनि कंहिं मूंखे दोस्त ॿुधायो त हिकिड़ो दरख़्त ॾेखारियो अथऊं जंहिं ते 30-40 जे चमड़ा वेठा आहिनि त सॼो अंब जो वण ढकिजी वियो आहे उन्हनि जा एॾा वॾा पन आहिनि पर जेके पन ई अंबनि जा ढके था वञनि 30 अंब हिकिड़े वॾे अंब जे वण ते 30 चमड़ा वेठा त सॼो अंब ढकियल नज़र ईंदो ज़िंदगीअ में असांजे अंबे ॾाढे बि एॾो चमड़ो न थियो जेको गौच खाईंदो थो वञे अंबनि जा अंब जो ॿियो ई न थिए ऐं मां अखियुनि सां ॾिसी आयुसि उमरकोट बि वञा जॾहिं सांगर खां गाॾी मुड़ी मीरपुर ख़ासि जे रोड सां त ग़रीबनि जा घर रथियल नज़र आया महीने जे ॿार जे करे वणनि में पाणी नज़र आयो माल मवेशी हीअं ॾुबरा नज़र आया न्याणियूं निमाणियूं वीचारियूं धरतीअ ते मानियूं पचाईंदे नज़र आयूं मासूम ॿार खट जे शाम में उस जे ताप नसण जे करे लिकंदा नज़र आया जिन खे वीचारनि खे मथे जी छांव जे लाइ कख बि न पिया लभनि इहो छा हो इहा अलाह जी नाराज़गी सुकनि जी आवाज़ में सावा बि सड़जी अहिड़ो 15-16 कलाकनि जे मींहं सॼे हैदराबाद जे शहर खे डावाडोल करे इन 15 कलाकनि वारे मींहं जे 3 ॾींहं ते मखदूम रोशन साहब जो दस्तार बंदनि जो जलसो हैदराबाद शहर में कासमाबाद इलाइक़े में जॾहिं मां पहुतुसि त रस्ता मस्जिद जा रुकिया पिया हुआ वठ वठां करे इलाज मेड़ियूं करे हेॾो होॾो करे मस उहे रस्ता सफ़ा करायूं जो जमात महदूद जिते गैर महदूद जमात ईंदी रही उते आंगुरनि ते ॻणण जी जमात मस पहुची दस्तार बंदी जी तकरीब में शरीक थी
जाते कुरान पाक जा हाफ़िज़ दस्तार फज़ीलत जो एज़ाज़ हासिल करे चुका। माण्हुनि खे अचण जा रस्ता न पिया मिलनि। केतिरनि ग़रीब मिस्किननि वीचारनि रोईंदे मूंखे दान ॾिनी उन जलसे में त साईं असां घरनि में टपड़ फिटी करे बचा खणी सिर बचाए निकितासीं जो एतिरो मींहुं आयो जो रोड रस्ता पाणी थी विया, घरनि में मींहुं टपी पियो। हाणे असांखे सिर बचाइण लाइ वाह न पई नज़र अचे, ईअं पाणी झागे निकिरी आया। उहे रहमत वारियूं खणियूं ज़हमत में तब्दील थी वियूं असांजे ग़लतियुनि ऐं गुनाहनि जे करे। रब त रहीम आहे, रब त करीम आहे। अलाह ताला त चयो अरहम राहिमीन आहे। चओ वॾे आवाज़ सां जो अलाह असीं ज़ुल्म करण खां पाक आहे। अलाह साईं फरमायो तो लईस बिज़ल्लामिल लिल अबीद, मां पंहिंजे ॿारनि सां ज़ुल्म छो कंदुसि? लाइक़ु ई न आहे मूंखे जो मां पंहिंजे कमज़ोरनि पंहिंजे ज़ईफ़नि ॿारनि खे पैदा करे वरी हुन सां ज़ुल्म कयां। हे त सटनि सहण जहिड़ा ई न आहिनि। पोइ साईं भला हे छा जो मींहुं, भला हे छा जा चमड़ा, भला हे वण बर्बाद, भला हे केलनि में बीमारी, हे लखनि में माण्हू कर्ज़ी छो थिया? जवाब थो मिले ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदिन नास। जवाब थो मिले वमा ज़लमनाहुम, कन ॾेई ॿुधिजो, वमा ज़लमनाहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। अल्लाह से फरमायो असां वारी जे ज़रे जेतिरो बि कंहिंसां ज़ुल्म था कयूं पर माण्हू पाण सां पाण ज़ुल्म था कनि, पंहिंजे कई जी सज़ा था लोड़नि। दाहोड़ थी पए जाड़े काॾे, दाहा कर्ज़ जी, दाहा मर्ज़ जी, दाहा बीमारी जी, दाहा गुरबत जी। छा ख़ज़ाना रब जा खुटी विया? वॾे आवाज़ सां चयो त अलाह से वटि जीअं औलाद जा ख़ज़ाना आहिनि, जीअं अलाह से वटि बरक़त जा ख़ज़ाना आहिनि, जीअं अलाह से वटि रहमत जा ख़ज़ाना आहिनि। सभई पंहिंजे ईमान खे ताज़ो करे चओ त ईअं ई अलाह से वटि रिज़्क़ जा बि ख़ज़ाना आहिनि। छो त रिज़्क़ तव्हां असांखे नथो मिले? जेके ख़ज़ाना खुटण जा ई न आहिनि। छो असांजे लाइ रिज़्क़ जो दरवाज़ो तंग थी वियो? छो असां कर्ज़ी थी वियासीं? छो असांजा केला बीमारी खाई वई? छो असांजी बीमारी चिमड़ी वई जिस्म खे, बचनि ॿारनि खे? असांजे करतूतनि जे करे, असांजे नालीअ जे करे, असांजे नालाइकी जे करे, असांजे बेनिमाज़ियूं जे करे। साईं बरकत दुआ थो घुरिजांइ मौलाना साहिबु, बेगा साहिबु दुआ थो घुरिजांइ, से बेर शरी वारा, सियाले शरी वारा। मुंहिंजी दुआ तव्हांखे छा कमु ॾींदी? ॿेर वारे जी दुआ तव्हांखे छा कमु ॾींदी? हाल जी वारे साईं जी दुआ तव्हांखे जेसिताईं छा कमु ॾींदी? जेसिताईं निमाज़ी न बणंदो, जेसिताईं हिन क़ुरान खे जीअं मिजायूं न ॾींदव। बरकत नमाज़ में, रहमत नमाज़ में, इज़त नमाज़ में, शफ़ाअत नमाज़ में, अलाह जी ज़ियारत ऐं दीदार नमाज़ में, सोन जे माड़नि वारी जन्नत नमाज़। सॾु थींदो निमाज़नि खे, सॾु थींदो क़ुरान वारनि खे। या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। ओ क़ुरान सां दिलि खे ठाहिण वारो, ओ वक़्त जे पाबंदनि सां मुंहिंजी नमाज़ पढ़ण वारो, सॼी ज़िंदगी नमाज़ूं पढ़ियो मूंखे ॾिसी न सघियो। सुबुह जो उमेद करे मुंहिंजे ज़ियारत लाइ जी नमाज़ पढ़ियो पर तव्हां मुंहिंजी ज़ियारत न करे सघियो। वरी बेपारी जी अज़ान ॿुधी मुंहिंजी ज़ियारत करण जी उमेद में अची मुंहिंजा सजदा कयो पर दीदार नसीब न थियो। वरी असर जो आयो पर ज़ियारत नसीब न थियो। वरी मग़रिब जो आयो पर उमेद तव्हांजी पूरी न थी। वरी इशा जो सजदा जे कयो पर तव्हांजी ज़ियारत तव्हांखे मुंहिंजी नसीब न थी। हाणे उहे तव्हांजी घड़ियूं इंतज़ार जूं पूरियूं थियूं। अचो त तव्हांजे सजदन रुकन नमाज़ सदको मां तव्हांखे रूबरू पंहिंजो दीदार करायां। हो निमाज़ियो अचो त निमाज़ जे सदको हज़ारे नूरी पर्दा परे करे मां रूबरू तव्हांखे दीदार जो शान नसीब फरमायां। फरमायो हिकिड़ो घर में बेनिमाज़ी आहे त सॼे घर जी रोज़ीअ जी बरकत ख़तमु। हिकिड़ो घर में जाहिल आहे क़ुर पढ़ंदा आहिनि त सॼे घर जी बरकत ख़तमु। असां तव्हांजे लाइ लख दुआऊं घुरूं पर असां दुआऊं छा कंदियूं?
हिकिड़े खे उञ लॻी आहे, मां दुआ घुरां अलाह सी हिन जी उञ दफ़े फरमा, पर तोखे पाणी न हूंदो त उञ कीअं दफ़े थींदी? मानी तुंहिंजे हिकदमि पई आहे, मां दुआ थो घुरां अलाह सी हिनखे ढो नसीब फरमा। तूं न खाईंदे मानी त ढो कीअं न थींदो, तोखे बुख कीअं रहंदी? जेसिताईं निमाज़ी न बणबो, जेसिताईं क़ुर खे जीअं में जायूं न ॾींदो, तेसिताईं तव्हांजे घरनि में बरकतूं ऐं रहमतूं न ईंदियूं। रमज़ान शरीफ़ जे सीरी इफ़्तार खे ॾिसी सभु ॿुढ़ा ऐं जवान, मायूं ऐं मर्द तौहीद जा परवाना थी वञो। इहो हिकिड़ो ई साईं आहे जंहिंजे दरवाज़े ते सॼो जहान सलामी आहे। चओ फरमाए थो वलहू अस्लम मन फिस समावात वल अर्ज़ तौअम व करहा। जंहिंजे दर ते गिवलियूं सलामी, जंहिंजे दर ते माकोड़ा सलामी, जंहिंजे दर ते जानवर सलामी, जंहिंजे दर ते परंदा सलामी, जंहिंजे दरवाज़े ते मलाक सलामी, जंहिंजे दरवाज़े ते जिन सलामी, पूरी काइनात जंहिंजे दर ते धिका थी खाए, उहो हिकिड़ो ई साईं आहे। उन सां कंहिंखे शरीक न कयो। जे पंहिंजे तौहीद जे सम्झाइण जे लाइ तव्हां ते सिज उभारिया, वरी सिज लाथा। जंहिं तव्हांखे तौहीद जे सम्झाइण जे लाइ बिना थंभे थुणिया आसमान तव्हांजे मथां बीहारिया। जंहिं तव्हांखे पंहिंजे तौहीद जे सम्झाइण जे लाइ मणनि जा मण ककरनि में पाणी जा भरे तव्हांजे मथां अची वसाया। हलो त मां तव्हां सां गॾिजी हलां हाणे मीरपुर ख़ासि, हली मींहनि जो हवालो हुन खां वठो। महीनो सॼो लगातार मां खिपरे वियसि, दस्तार बंदियूं हुयूं नियाणियुनि जूं, दस्तार बंदियूं नौजवाननि जूं, नियाणियूं बि हाफ़िज़ाणियूं आलिमानियूं हूं, थियणियूं हूं, नौजवान बि तमामु घणो इसरार कयो। मां वियसि, मींहुं वसाईंदो हुयसि, उते बि जलसगाह ते मींहुं पियोसीं। वॾे एकड़ मैदान में वीचारनि शामियानियूं हुयूं, उहो सॼो पाणी सां पिसी वियो। बाजू भॻवान जे करे वाइज़ ॿुधणो आहे, दस्तार बंदी करणी आहे, शामियानी पिच छॾियो, मस्जिद वसी हलो, अंदरि हलो, आराम सां त वेहो, घटि मथो टिम टिम लॻी पई आहे। कीअं तव्हां आराम सां वेही क़ुर पाक जी ॻाल्हि ॿुध सम्झी सघंदव, या फज़ीलत या दस्तार बंदी ॾिसी सघंदव। वरी उहो सॼे वीचारा भॼ भॼा करे मस्जिद में आया, उहो जलसो पूरो थियो। जेसिताईं लगातार महीनो गुज़रियो आहे, ॾींहं जो मींहुं वसी वरी राति जो थो वसे, राति जो वसी वरी ॾींहं जो थो वसे। असांजो माल मवेशी रोडनि रस्तनि ते मोह पियो आहे, ईअं ढूंढ बदबू कई आहे जो असांजा केतिरा ई माण्हू कारा जा मरीज़ थी विया आहिनि। वॾी बीमारियूं फैलिजी वियूं। किरोड़े एकड़ ज़मीन, किरोड़े हुननि जी बर्बाद थी, जिन में लखा रुपया क़यामत थी। इहो छो? कुरान मजीद में अल्लाह से फरमायो ज़हरल फसाद फिल बर्र वल बहर बिमा कसबत ऐदिन नास। वरी बि रहीम जो रहम आहे, करीम जो करम आहे। हिकिड़ी कुंड में कावड़ ज़ाहिर करे ॿियनि खे सॾु करे फरमाए थो फातबरू या उलुल अब्सार। होॾे ॾिसो खिन वारो, हुननि जो हाल। तव्हां जल्दी तौबा करे वठो, मथां तव्हां बि रड़ में अची वञो। इस्लाम बाबा जो मरगला टावर हेॾे होॾे करे आज़ाद कश्मीर जे इलाइक़नि में, पहाड़ी ऐं ज़मीनी इलाइक़नि इस्लामाबाद ऐं कोहमरी वारनि में ज़लज़ले जो झटको आणे 50-60 लख माण्हू ज़ेर बाला करे बाक़न खे सुधण जो मौक़ो ॾिनई। दफ़ा तबरू या उलिल अबसार। गवर्नमेंट पंहिंजे अख़बार में लिखियो त 30 लख माण्हू ईअं ज़ेरे ज़मीन ग़रक़ थी विया जो असांखे लाश बि लभी न सघिया। बाक़ी 10-15 माण्हू ज़ख़्मी लख लधिया, जंहिंजा इलाज मुआलज अधूरा सधूरा पिया था हलनि। 10-15 लख माण्हू ईअं लधिया जिन खे अञा ताईं घर घाट सही न मिली सघिया आहिनि। इहे झटका छो आया? इहे ग़लतियुनि जी सज़ा आई आहे ऐं बाक़ियुनि जे लाइ ॾेखारो आयो आहे। त तव्हां ॾिसो हुननि जो छा हाल थियो। हिकिड़े दोस्त कसम खणी मूंखे ॿुधायो त ज़ेमानी वक़्तु वेठो हुउसि जॾहिं ज़लज़लो अचे पियो, छड़ो जबलनि ऐं पहाड़नि ऐं ज़मीननि जूं रड़ियूं ऐं गाजूं ऐं आवाज़ ख़तरनाक केॾा हा जो 4 ॼणा गॾु रोटीअ ते बीठासीं, 3 जूं त दिलियूं सफ़ा फाटी पियूं। मां बि कई कलाक बेहोश पियो हुउसि,
कलाकनि खां पोइ होश आयो त मुंहिंजे 3 दोस्तनि जो साह ई कोन हो। न उहे कंहिं जबल जेठो आया, न कंहिं ज़मीन जे डार में विया, ईअं छड़ो राड़ियुनि ते ज़मीन जे ते जबलनि जे गाजनि ते बाली पिया, ईअं रूड़ा पिया कनि पहाड़ ऐं ज़मीन। तव्हां ख़ुदा खे छा सम्झो आहे? सभु ॾाढियां चओ त अल्लाह वॾी हस्ती आहे। क़ुरान मजीद में फरमाए थो फमा युकज़िबुका बादु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। सभई गॾिजी चओ त अल्लाह सभिनी खां ॾाढो आहे। मञो था इहा ॻाल्हि? कहिड़ा कहिड़ा था मञो? पोइ जेको सभु खां ॾाढो आहे उन खे राज़ी कजे, या जेको सभु हीणो हुजे उन खे राज़ी कजे? जेके अधूरा सधूरा मोतबर आहिनि उन्हनि जे देरनि ते पेरनि ते किरिया पिया। जेको सभु खां ॾाढो आहे उनजे परचाइण ते कंहिंजो ख़्यालु ख़ाबी न आहे। जंहिंजी हेॾी वॾी महिरबानी आहे जो किने पाणी जे कतरे मां मोतीअ जे दाणे खां वधीक सूंहं भरियो माण्हू बणायो अथई। वरी जंहिंजी एॾी वॾी ताक़त आहे जो तो जहिड़नि मां जहिड़नि सुहिणनि सेबतनि खे मिटीअ में ॻारे खाक करे छॾींदो त को पुछण वारो ई कोन्हे। फरमाए थो कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। वॾे आवाज़ सां चयो त सॼो जहान फानी आहे, जो सॼी दुनिया हिकिड़ो साईं बाक़ी। कई मारिया अथई जो बाक़ी बि मारींदो ऐं पाण मरण खां ई बाक़ी। पोइ मां मेर थी आयो आहियां ख़ैरपुर इहो तव्हां बाशूल ख़ैरपुर जे मुस्लमान ॾे जेको मरण खां पाक आहे, मां मेर थी आयो आहियां तव्हां ॾे, उन खे राज़ी कयो जेको सभु खां ॾाढो आहे। ऐं तव्हांखे मुबारकूं हुजनि जो तव्हां इस्लाम क़बूल करे उन अल्लाह ते भरोसो कयो आहे जेको सभु खां ॾाढो आहे। अनक़रीब तव्हां इहो वेंदो पूरियूं कंदो जो दुनिया में साम्राजी निज़ाम जो नामो निशान मिटिजी वेंदो। सॼी दुनिया में उन सभ खां ॾाढे जे हुकुम सां हिन रहमत वारे क़ुरान जो कानून जारी थी वेंदो। नारे तकबीर, इस्लामी इनक़िलाब। घड़ियूं क़रीब थियूं आहिनि जो ज़ालिमनि जे ज़ुल्म जी पार पटिजी वेंदी, ज़ालिम दुनिया में नज़र न ईंदो, रहमतुल्लाह आलमीन जी रहमत वारे निज़ाम जो नूर चिमकी बीह रहंदो। जमियत उलमा इस्लाम जी उम्मीदुनि खे अल्लाह दुआनि खे क़बूल फरमाए, तव्हांखे क़ुरान जे कानून जी ज़ियारत नसीब फरमाईंदो। शुहदा इस्लाम जी शहादत, असांजी मुर्शिद मुरबी हज़रत अली साईं जी शहादत जेका हिन महीने जे मुबारक जे अॼोकनि घड़नि में थी, फारूक आज़म जी शहादत जेका हिन महीने जे पहिरनि तारीख़नि में थी, उस्मान गनी जी शहादत, शुहदाए ओहद जी शहादत, हज़रत अमीर हमज़े साईं जी शहादत, सैयद शुहदाए करबला सैयदना इमाम हुसैन साईं जी शहादत ऐं शुहदाए इस्लाम जी शहादत इंशा अल्लाह ताला रागा न वेंदी। हिकिड़ी घड़ी उहा अनक़रीब अचण वारी आहे जो इन शहीदनि जे खून जे बरकत सां सॼी दुनिया में निज़ाम मुस्तफ़ा जो नूर चिमकी बीहे। नारे तकबीर, नारे सहाबा। जंहिं निज़ाम मुस्तफ़ा जे नाफ़िज़ थियण खां बाद, जंहिं रहमत ऐं बरकत वारे क़ुरान जे कानून जे जारी थियण खां बाद उम्महातुल मोमिनीन जी इज़त महफ़ूज़ रहंदी। उम्मुल मोमिनीन अम्मा आशा सिद्दीक़ा जी बेअदबी करण वारनि जी ज़ुबान बंदि थी वेंदी। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे गुस्ताखी करण वारनि जी गुस्ताखी करण जी ज़रूरत ख़तम थी वेंदी। जंहिं क़ुरान जे कानून जारी थियण खां बाद हज़रत उमर फारूक जो नामोस ऐं शान ऐं मान महफ़ूज़ रहंदो, हज़रत उस्मान गनी जी इज़त महफ़ूज़ रहंदी। असांजे मुर्शिद ऐं हज़रत अली उल मुर्तज़ा साईं ऐं असांजे इमाम खे तकीबाज़ सॾण वारे खे
जुरत ई ज़बान खे तकिए बात चवण जी न थींदी। वरी आवाज़ सां चओ अॼोके फलारे ॾींहं जे मौक़े ते शहीद थियण वारे जवान क़ुर पाक जे हाफ़िज़ सखी मिज़ाज आबिद ऐं ज़ाहिद निमाज़ी ऐं मुवहिद नबी साईं जे न्याणे जन्नत ख़ातून जो घोट हसनैन करीमैन जे अबे जे लाइ सभु वॾी आवाज़ सां चओ त उहो तकीअ खां पाक हो। वॾो आबिद ऐं ज़ाहिद हो जंहिंजे नमाज़ जी नेकी क़ुर मजीद में, जंहिंजे सखावत जी नेकी क़ुर मजीद में, जंहिंजे वॾे ईमान मज़बूत ईमान जी नेकी क़ुर मजीद में। सुबुह जी नमाज़ खां बाद साईं जन सॾु करणु फरमायो हली हेॾे था तो वटि महिमान आया हा कल्ह। से हा महिमान आया हा। वज़ीरत नहा बादशाहत नहा नाज़म नवाद नहा डीपीआ से डीसीआत नहा। हिकिड़ो यतीम हो, हिकु मिस्कीन हो, हिकिड़ो महबूस गैर नाजायज़ तरीक़े सां बंदि थियल मुस्लमान हो जंहिंखे काफ़िरनि कंहिं कोठीअ में बंदि करे बुख उञ ते टार्च ॾिना हा। मां साईं पंहिंजे घर जे रोज़े वारी मानी हुननि में विरहाए पाणी जे गिलास ते रोज़ो खोलियोसीं। साईं जन फरमाए हेॾे ताली भाकुर दॿा मां तोखे चुमियूं त ॾियां, हेॾे हथरात वेझा कर जंहिंसां पंहिंजे घर जे भातियुनि जे रोज़े वारे खोलण वारी मानी यतीम ऐं मिस्कीन खे खाराए। रब अहिड़ो राज़ी कई जो तुंहिंजे सखाव जी नेकी न रहमत ऐं बरकत वारे क़ुर में लिखिजी आई आहे। ये असांजा साईं हा, ये वक़्त जा रहबर रहनुमा हा, ये सहाबा किराम नबी साईं जी ज़ीनत ऐं सींगार हा नबूअ जा। साईं जन उनखे सितारनि सां तशबीह ॾींदे फरमायो सहाबी कन नजूम। जीअं आसमान जो सींगार सितारा आहिनि तीअं मां आमना जे लाल जे नबूअ जो सींगार मुंहिंजा सहाबी ऐं अहल बैत आहिनि ऐं अइम्मा किराम आहिनि। पंहिंजी ज़िंदगी खे दुरुस्त बनायो, जल्दी पाण खे नेकोकार बणायो। मूंखे ख़ुशी थी आहे जो कागड़ी ख़ैरपुर जे मुस्लमान वटि मां तव्हां दीन जी ॻाल्हि खणी अची हाज़िर थियो आहियां। रमज़ान शरीफ़ जे ख़त्म जे क़ुर शरीफ़ जे ख़त्म जे मुबारकी वारे जलसे में, शुक्राने वारे जलसे में ऐं हेॾे जमे गफ़ीर जे सूरत में रात जे हिन वक़्त ताईं तव्हां वेठा हो। अलाह से हूं दुआ आहे त हाफ़िज़ साहब जे इल्म में उमिरि में बरकत अहिड़ीअ तरह अल्लाह ताला सभिनी हाज़रीन जे बचनि खे क़ुर मजीद जो हाफ़िज़ साहब बणाए, क़ारी साहब बणाए, आलिम सगुरो बणाए ऐं सभिनी जे घरनि खे अल्लाह से क़ुर जे इल्म सां मालामाल फरमाए। ऐं उन सां गॾोगॾु दुआ आहे त तव्हां सभिनी खे असांखे बल्कि सारे आलम इस्लाम जे मुस्लमान माइनि मर्दनि खे अल्लाह ताला शल नमाज़ नसीब फरमाए, शल रमज़ान जा रोज़ा नसीब फरमाए। जिन खां रहिजी विया आहिनि उनखे क़ज़ा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शल अल्लाह से सभिनी खे हज नसीब फरमाए, उमरो नसीब फरमाए। जिन ख़ैर ख़ैरात कयो आहे, हिन तक़रीब में तावन कयो आहे, उनखे अल्लाह से अजर अज़ीम अता फरमाए। ऐं मस्जिदियूं असांजूं अल्लाह ताला आलम इस्लाम जूं मस्जिदियूं चल असांजे भाइरनि जे निमाज़ सां अज़ान सां आबाद फरमाए, मदरसा असांजा क़ुर मजीद जे तालीम सां आबाद फरमाए। असांजे अमिड़नि खे, असांजे न्याणियुनि खे अल्लाह ताला आलमा बणाए, हाफ़िज़ा बणाए, असांजे बचड़नि खे क़ुर जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाए। असांजे घरनि खे अल्लाह ताला आलमनि ऐं आलमियाननि सां, हाफ़िज़नि ऐं हाफ़िज़ाननि सां सींगारे असां सभिनी जा ॿई जहान कामयाब फरमाए। तव्हांजी असांजी कामयाबी क़ुर मजीद जे इल्म में आहे, नबी साईं जी ग़ुलामी में आहे, हुज़ूर जे तहज़ीब में आहे। असां ते टे ॻाल्हियूं लाज़िम आहिनि त असां अॻु में त सभु तौहीद जा परवाना थियूं ऐं पूरी ज़िंदगी अल्लाह जी बंदगी में गुज़ारण जो तइयो कयूं। कहिड़ा कहिड़ा इरादो कयो था त हाणे बाक़ी ज़िंदगी अल्लाह जे नमाज़ रोज़े में बंदगी में गुज़ारींदासीं। ऐ इलाहुल आलमीन, ही तुंहिंजा बाना, तुंहिंजी ॾिनल नेमत हयाती वारी तुंहिंजे बंदगी में गुज़ारण जो इरादो था कनि, सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं ही जेका तुंहिंजी इबादत करणु फरमाइनि, बंदगी करणु फरमाइनि, सभिनी जी क़बूल फरमाए।
रोज़ातनि जा रोज़ा क़बूल फरमा, नमाज़नि जो नमाज़ा क़बूल फरमा, कुरान शरीफ़ पढ़ण वारनि जो कुरान शरीफ़ पढ़ण क़बूल फरमा, सखियुनि जी सखावत क़बूल फरमा, हाजी साहबनि जा हज क़बूल फरमा, उमिरि वारनि जा उमिरा क़बूल फरमा। ऐं 3 नंबर में पाण में समूरे जा समूरा मग़रिब जी तहज़ीब, यूरोप जी तहज़ीब, लंडन जी तहज़ीब, अमेरिका जी तहज़ीब पैदा न कयो। अॼु इरादो कयो त असां पाण में मदीने वारे साईं मोहम्मद अरबीअ जी तहज़ीब पैदा कंदासीं। कंहिंजी ग़ुलामी करणु खपे, न रूस जी ग़ुलामी करणी आहे, न अमेरिका जी करणी आहे, न बरतानी जी करणी आहे। असांखे ग़ुलामी करणी आहे त रहमतुल्लाह आलमीन जी करणी आहे, जंहिंजे ग़ुलामीअ सां जन्नत जी मुबारक थी मिले। अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। दुखन सां दीन तव्हां वटि पहुतो आहे, समुंड तुंहिंजा पार करे तव्हां ताईं हे क़ुरान शरीफ़ पहुतो आहे। रहमत भरियो, बरकत भरियो, हेॾे निहारियो, सभई ज़ियारत कयो। आलम इस्लाम जे मुस्लमान माइनि, आलम इस्लाम जे मुस्लमान मर्दनि, आलम इस्लाम जे मासूम बचड़नि, आलम इस्लाम जे ॿोढ़नि जे रत जा समुंड पार करे ही रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारो क़ुरान शरीफ़ तव्हां खां वटि पहुतो आहे। मां नथो ॿुधाए सघां अंग अखर शहीदनि जो त सॼी दुनिया में केतिरा हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुरान तां मर्द शहीद थिया आहिनि, शहज़ादा घोट, केतिरियूं मुंहिंजियूं हयादार न्याणियूं हूरनि जहिड़ियूं शहीद थियूं आहिनि, मुंहिंजी अमड़ियूं, केतिरा मासूम ॿार शहीद थिया आहिनि। मूंखे अंदाज़ो कोन्हे त केतिरा पोड़ा शहीद थिया आहिनि, पोड़ियूं शहीद थियूं आहिनि। समुंड तुंहिंजा पार करे ही हस्ती तव्हां वटि पहुती आहे। अलाह जो नालो अथव, हिन जो क़दुरु कयो, हिनखे जीअ में जायूं ॾियो। ही तव्हांजो वफ़ादार आहे, जिते तव्हांखे सोन कमु न ईंदो, चांदी कमु न ईंदी, जिते तव्हांखे पैसा कमु न ईंदा, बैंक बैलेंस कमु न ईंदो, जिते पेजोरा ऐं लैन नज़र ऐं कारियूं कमु न ईंदियूं, जिते तव्हांखे लोह कमु न ईंदो, स्टील कमु न ईंदी, उते क़बर में तव्हांखे रहमत ऐं बरकत वारो क़ुरान शरीफ़ खपे। जिते तव्हांखे बाबो कमु न ईंदो, भाइर कमु न ईंदा, औलाद कमु न ईंदी, अबो अम्मा कमु न ईंदा, उते तव्हांखे रहमत ऐं बरकत वारो क़ुरान मजीद क़बर जो सीगार बणिजी कमु ईंदो। जिते तव्हांखे भाइर साथ न ॾींदा, जिते तव्हांखे भेनर साथ न ॾींदियूं, जिते तव्हांखे अबो अम्मा साथ न ॾींदा। यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। नंबर वार बसी तव्हांजा रिश्तेदार बयान कया, भाइर बयान फरमाया, अम्मा बयान फरमाई, बाबो साईं बयान फरमायो, पुटला बयान फरमाया, न्याणियूं बयान फरमायूं, मिट माइट बयान फरमाया, पछाड़ीअ प्यारे में प्यारा दोस्त बयान फरमाया, जंहिंजा ते तव्हां दोस्त ऐं अज़ीज़ ऐं अबो अम्मा बेज़ार हूंदा, उन टाइम ते रहमत ऐं बरकत वारो क़ुरान तव्हां सां गॾु हूंदो। ऐं मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे नबी साईं फरमायो, जंहिं मुंहिंजी उमतियाणी सां, जंहिं मुंहिंजी उमतीअ सां क़बर मूं ई क़ुरान शरीफ़ गॾु निकिरंदो, मां ॾिसण सां नाले पुछण जी ज़रूरत न सम्झंदुमि, ज़ात पुछण जी ज़रूरत न सम्झंदुमि, क़ुरान पाक जे गॾु हुजण सां मां उनजी शफ़ाअत कंदुसि। छड़ो मुंहिंजी शफ़ाअत करण जी देरि आहे, इन मुंहिंजी उमतियाणी उमतीअ जी जन्नत वञण में देरी न थींदी। जेकॾहिं तव्हांखे हुज़ूर जी शफ़ाअत में उमेद आहे त हिन हस्तीअ खे जीअं में जायूं ॾियो। सभु ॾाढिया चयो त क़ुरान शरीफ़ वॾी हस्ती आहे, ॾाढिया चयो सभई। दुनिया जा दहशतगर्द, दुनिया जा लुटेरा, दुनिया जा काफ़र, दुनिया जा मुशरिक, दुनिया जा यहूदी, दुनिया जा नसारा, दुनिया जा ज़ालिम न चोटी जो ज़ोर लॻाए पिया बीठा आहिनि, पर रहमत ऐं बरकत वारे क़ुरान जी ज़ेर ज़बर खे बि लूड़ो न ॾेई सघिया। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। और क़ुरान अज़ीम में फरमाया, वल्लाहु खैरन हाफ़िज़न व हुवा अरहमुर राहिमीन।
छड़ो हिन साल ई मां जहिड़े गुनाहगार जे हथनि सां अलाए केतिरा सव छोकिरा नौजवान मोतीअ जा दाणा अलाए केतिरा अधेड़ अलाए केतिरियूं मुंहिंजियूं अमड़ियूं न्याणियूं हाफ़िज़ा हुजण जूं आलमा हुजण जूं दस्तार फज़ीलत जूं मंज़िलूं माणे चुका आहिनि छड़ो हिन थोरी एरिया में खिपरे खां वठी करे जेकंबाद ताईं हज़ारनि जे तइदाद में हाफ़िज़ बणिया आहिनि सवनि जे तइदाद में आलमियाणियूं ऐं हाफ़िज़ाणियूं न्याणियूं बणियूं मुंहिंजा अज़ीज़ो वक़्तु अथव जल्दी करे अल्लाह खे राज़ी करे वठो वक़्तु मिलियो अथव चओ इंशा अल्लाह ताला चओ 3 दफ़ा चओ इंशा अल्लाह ताला वरी ॿीहर बि चओ इंशा अल्लाह ताला बाक़ी ज़िंदगी जो टाइम चओ अल्लाह जे बंदगी में गुज़ारींदासीं सभु चओ इंशा अल्लाह ताला बाक़ी ज़िंदगी जूं घणियूं नबी साईं जी ग़ुलामी में गुज़ारींदासीं सभु ॾाढा चओ त इंशा अल्लाह ताला पाबंदीअ सां निमाज़ पढ़ंदासीं सभु वॾे आवाज़ सां चओ त इंशा अल्लाह ताला तौहीद जा परवाना थी गुज़ारींदासीं ऐं सभु चओ त इंशा अल्लाह ताला जान माल इज़त आबरू बच्चा ऐं ॿार अल्लाह जे तौहीद तां नबी साईं जे ख़त्म नबूअत तां हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुरान तां क़ुर्बान कंदासीं इहे तव्हांजा लफ़्ज़ बि अल्लाह वटि सकारता आहिनि तव्हांजी सेहरी बि अल्लाह वटि सकारती आहे तव्हांजो इफ़्तार बि अल्लाह वटि सकारतो आहे तव्हांजो हीअं अदब एतिराम सां हीअं गॾु थी हिन वक़्त ताईं वेहणु इहो बि अल्लाह वटि तव्हांजो सकारतो आहे हीअ घड़ी बि तव्हां असांजे लाइ निजात जो ज़रियो बणी सघे थी हीअ घड़ी बि तव्हां असांजे लाइ रहमत जो ज़रियो बणी सघे थी हीअ हिकिड़ी थोरी घड़ी बि तव्हां असांजे लाइ जन्नत ऐं शफ़ा जो ज़रियो बणी सघे थी क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम माफ़ियूं बि ॾींदो मान जन्नत बि ॾींदो मान माफ़ियूं बि ॾींदो मान चओ क़ुर्बान वञा उन रहमुर रहीम तऊं जे हेॾियूं दिलि जायूं ॾिनियूं ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ जीअं बुहारो ॾेई मिटी सफ़ा कबी आहे तीअं मां तव्हांजा सभु गुनाह बख़्शे छॾींदोमांव ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम फरमाए लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम दुआ है अल्लाह ताला सभिनी जी हाज़िरी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए इन प्रोग्राम खे शुक्राने वारे खे अल्लाह से हिदायत ऐं निजात जो ज़रियो बणाए रब से सभिनी जूं जाग मुरादूं पूरियूं फरमा मुश्किलियूं आसान फरमा मुसीबतूं रफ़े दफ़े फरमा हिन मुंहिंजे मुजाहिदनि दोस्तनि भाइरनि खे रब से इंतज़ार करण जो बि अजर अज़ीम अता फरमा ऐं अल्लाह से हिन खे इंतज़ार जो बि सवाब नसीब फरमा अल्लाह से सभिनी खे दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं ऐं बरकतूं नसीब आलम इस्लाम जे मुस्लमान माइन मर्दनि ते रहम फरमा फ़लस्तीन ते रहम फरमा लबनान ते रहम फरमा इलाहुल आलमीन अफ़गान ते रहम फरमा इराक़ ते रहम फरमा आलम इस्लाम जे मर्दनि माइन ते मेहर ऐं रहम जी नज़र फरमा हर महाज़ मोड़ ते मुस्लमान खे फ़तहयाबी सां किनार फरमा ऐं मुस्लमान शहीद थींदड़नि खे अल्लाह साईं शहादत जा दर्जा ॾेई जन्नत जूं माड़ियूं नसीब फरमा अॼु गुनाहगार अगरि थियाऊं तुंहिंजे दरबार में रड़ियूं ऐं दाहूं था कयूं असां सभिनी जूं दाहूं ॿुधी असांखे माफ़ियूं नसीब असां तोखे राज़ी करण आया आहियूं असां खां राज़ी थी माफ़ियूं करण आया आहियूं अलाह असांखे माफ़ी नसीब तूं रहीम आहे तूं करीम आहे तूं अरहम राहिमीन आहे असांजा बचड़ा साले बणा रिज़्क़ रोज़ीअ में बरकत अता फरमा औलाद खे फरमा बरदार बणा बे औलादनि खे साले औलाद अता फरमा बचड़ा असांजा रहमत ऐं बरकत वारे क़ुरान जा कारी साहब बणा बचड़ा असांजा ऐं न्याणियूं असांजूं क़ुरान शरीफ़ जा हाफ़िज़ साहब बणा बचड़ा असांजा न्याणियूं असांजूं पुटड़ा असांजा क़ुरान मजीद जे इल्म जा नबी जे इल्म जा आलिम बणा अल्लाह असांजे रहम फरमा असांजे घरनि खे क़ुरान जे नूर सां रोशन फरमा असांजे दिलनि खे हिन रहमत वारे क़ुरान शरीफ़ जे नूर सां रोशन फरमा ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब फरमा ॿिन्ही जहान जी रुसवाई खां बचा मुश्किलियूं आसान फरमा मुसीबतूं रफ़े फरमा कर्ज़ मर्ज़ दूर फरमा
सभिनी जूं जायज़ मुरादूं पूरियूं फरमा बीमारनि खे तंदुरुस्ती अता फरमा ये असांजो दोस्त असांजो भाउ मोहम्मद हसन असांजे साम्हूं वेठो आहे अलाह से इन्ही खे बि पंहिंजे फज़ल कलम सां बाने ते बाज करे रहम जी नज़र करे सिहत ऐं तंदुरुस्ती कामिल नसीब फरमाए ऐं जेतिरा बि दुनिया में मरीज़ इस्पताल में घरनि में सगीर या कबीर मायूं या मर्द बीमारियुनि में मुबतला आहिनि सभिनी खे सिहत ऐं तंदुरुस्ती अता फरमाए सभिनी खे बीमारियुनि बारनि खां बचा रब साईं जेसिताईं ज़िंदा रखे इस्लाम ऐं दीन ते जिया जॾहिं मारे त कलमे वारो मौत नसीब फरमा जॾहिं पाण ॾे घुराए त ईमान जी नेमत सां पाण ॾे घुरा जॾहिं असांखे मौत जी नेमत नसीब फरमाए त शहादत वारो मौत नसीब फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहाबी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।